वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे अपडेट कंदालू तो नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ कराची पहुंची वई आहे। नून लीग अगवाणनि पारां आजियां कई वई आहे। एहसन इकबाल ऐं मरियम औरंगज़ेब मरियम नवाज़ सां गॾु मौजूद आहिनि। अवांखे अपडेट कंदालू अहम ख़बर आहे तो नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ कराची पहुंची वई आहे। नून लीग अगवाणनि पारां आजियां कई वई आहे। एहसन इकबाल ऐं मरियम औरंगज़ेब मरियम नवाज़ सां गॾु मौजूद आहिनि। इन हवाले सां राब्तो कयो आहे कराची में आवाज़ टीवी जे रिपोर्टर महताब शरसान। जी महताब, कहिड़ा अपडेट्स आहिनि? मरियम नून लीग नायब सदर मरियम नवाज़ कराची एयरपोर्ट पहुंची हुई है। जो नून लीग अगवान मरियम नवाज़ जो इस्तकबाल किया है। मरियम नवाज़ कुछ देर में अहम प्रेस कॉन्फ्रेंस कर रही है, जिसमें जेको सां गॾु मौजूद आहिनि अहसन इकबाल ऐं मरियम औरंगज़ेब जेके हुन सां गॾु मौजूद आहिनि। उन जो कोटिया थाने वारे वाक़े जे हवाले सां उहो हिकु अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदा, जेकी कुछ देर में वो प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐं कुछ ब्रीफिंग कंदा। जी वॾी महिरबानी अवां जी महताब अपडेट करण लाइ।